सभ खां पहिरियां महिमान अचे उन खां पुछबो आहे तो मानी खाधी आहे या न खाधी आहे। उहे लुधा कम वरी आहिस्ते आहिस्ते अपनायो था। उहा त ॻाल्हि करे थो, अचे थो न हुन लाइन ते। ईंदो त होॾे न। हा अरे तूं त घिटी में टपियो पियो वञे, मां चयो ही कीर आहे, हाली त मां 5 मिंटनि जे लाइ घबराइजी वियुमि। महिरबानी। असल में साईं अॼुकल्ह इंसान जी इज़त नाहे। अस्सलाम वालेकुम। सलाम तव्हांखे कयो आहे न हो मिलियासीं। असल में मूंखे ॾिठुमि, मां चयो यार उहे ॾींहं यादि कर। मां जो जुमिलो तव्हां कंप्लीट न कयो, मां चयो त इंसान जी इज़त नाहे, महिमान जी इज़त नाहे, कपिड़े जी इज़त आहे, गेटअप जी इज़त आहे। तव्हां मूंखे इज़त छो ॾिनी आहे अॼु? तव्हां मूंखे हिन रंग में ॾिठो। ठीकु आहे, रंग काथे था? जीअं तव्हां मूंखे हितां ज़लील करे कढियो, तव्हांखे यादि आहे अलाए मूंखां माफ़ी थी वई, को मसलो न आहे। पोइ उन खां पोइ मां चयो कारे दर पदर थियां, ॿाहिरि निकितमि, हिकु अलाह जा पाना नेक बंदा तबलीग वारा मूंखे मिली विया। उन्हनि मूंखे पाण वटि रहायो। उतां मूंखे हे रंग लॻो। कहिड़ो? हे रंग लॻो। अच्छा, हे रंग। हा, धोबीअ खां धोरायो आहे पर अञा हे थोरो आहे। अच्छा, इतां रंग लॻो। उतां हे रंग लॻो। उन खां पोइ मां सोचियो तव्हांखे बि कुझु इन बारे में आगाही ॾिजे त जीअं तव्हां बि इंसानियत जे मखलूक में शुमार थियो। मां तव्हांखां हिकु दफ़ो वरी ॿीहर मां माफ़ी वठां थो। मां तव्हांखे हितां ज़लील करे कढंदुमि, धिका ॾेई कढंदुमि। अॼु मां पंहिंजो पाण खे ग़लति थो फील कयां। मां तव्हांखे जेको रंग लॻो आहे, वाह हिते बि रंग वणो थो अथव। लफ़्ज़नि जूं माफ़ियूं असर न आहिनि छॾींदियूं ज़हननि ते। जेकॾहिं इंसान पेरे पए ऐं चए मूंखे माफ़ कयो त मुनासिब लॻंदो आहे। पहिरीं त मां भाउ खे बि न पियो आहे न। अच्छा, ॻाल्हि ॿुधो, मूंखे थोरी नशे जी आदत आहे, इहा छॾियां या? तव्हां मुर्ख छा पीअंदा हो? मुर्ख मां तमाक। हा, तमाक पीअंदा हो? हा, तमाक। हुके जा मुआली हो? न हुके जा ई आहियूं। माना सिगरेट पीअंदा हो न? उफ अल्लाह साईं, केॾो ज़ियान था कनि माण्हू। सिगरेटनि जा 500 जा पैकेट रोज़ वठी पीअनि था, पर महिमान खे हराम जो टके जी इज़त ॾियनि। महिमान खे ईअं था ॾिसनि ॼणो घर में को माना लफ़्ज़ नथो चवां उहो घिरी आयो हुजे। महिमान बाक़ी 500 रुपया तूं रोज़ पैकेट सिगरेटनि जो पी थो, साल में तूं ख़बर अथई घणा पैसा ज़ाया थो करीं। रोज़ 500 जो हिसाब लॻाए 12 महीननि में घणा ॾींहं था? हा साईं, वाक़ई 1,80,000 थिए थो। 1,80,000 थिए थो। 1,80,000 में CD70 तोखे मोटरसाइकिल मिली वेंदी। अगरि तूं सिगरेट न पी त पंहिंजो बाइक ते घुमी पंधु रुलण वारा। साईं तव्हां सिगरेट पींदा? न, अल्हम्दुलिल्लाह मां न पीअंदो आहियां। तव्हां सीडी ते आया? न, मां पीअंदा आहियूं असां। पोइ तव्हांजो 1,80,000 काथे आहे? तव्हांजो 1,80,000 काथे आहे? तव्हां सिगरेट न पींदा हो त मुंहिंजो पीआं थो त 1,80,000 लॻे थो नी। तुंहिंजो काथे आहे 1,80,000? उहो त अफोर्ड माण्हू नथो करे सघे। असां खां ग़लतियूं थियूं, इहे ॻाल्हियूं थियूं। हे कीअं माना तव्हां यकदमि रूप मटायो? इन में त असां सुठा था लॻूं। दुनिया फानी आहे, चाहे आहे अलाए न। चाहे ईअं सम्झो दुनिया फानी आहे, कोप फानी, गैस फानी, न पती फानी, न के का शइ न चाहे न आहे। माना मां जवाब ॾिनई न, उहा बि फानी आहे न साईं। झट जे लाइ पोकी शइ वरी कोई पटे वियो फानी। न, पचाइण जी ॻाल्हि थो कयां। न साईं उहा कोन। केनिया न वञी हिते। हा न केनिया, इहो साईं ॾाढो कमु ग़लति साईं। सभ खां पहिरियां महिमान अचे उन खां पुछबो आहे तो मानी खाधी आहे या न खाधी आहे। उहे लुधा कम वरी आहिस्ते आहिस्ते अपनायो था। लॻे थो तव्हांजो रंग लही वियो आहे। न रंग आहे, रंग आहे, पर मतिलबु चलो चाहे न आहे त पोइ तव्हां फास्ट फूड में का जेकॾहिं थी वञे हा त हेठो वञी झटि पाए वठी अचो। हे जेको ॾेखाव वारो जेको तव्हां जुबो पातो आहे न, अंदर में उहो ई हरामीपन अथव। उहो ई माना बारबेक्यू, चांहि ऐं महिमान नवाज़ी, उहा ॻाल्हि कयो अथा।
चवंदा आहिनि त साईं गॾ अथर मटियान गॾ साॻियूं आयूं मिसाल ॾींदा आहिनि जी जी पर उहो त गॾनि ते आहे असां इंसान ऐं अशरफुल मखलूफ़ आहे इंसान अगरि उनखे तव्हां फ्रूट ई खारायो त हा बहितर काफ़ी माण्हू गॾ खे शीं चई करे कमु कढी विया हा। ऐं असां गॾ खे गॾ चई करे दुश्मनी वधाए छॾीसीं माशा जी अच्छा पोइ हाणे तव्हां माना सॼो ॾींहुं ॿाहिरि हुजो तबलीग ते न जिथां जिथां मां ज़लील थी निकितो आहियां उन्हनि माण्हुनि ॾे वञी उन्हनि खे महिमान जी इज़त आबरूअ जे बारे में आगाही मुंहं शुरू कई आहे त असुल महिमान छा आहे महिमान अचे त माण्हू पखो बि हलाईंदो आहे पोइ बिजली कोन्हे मुंहिंजा बाबा हा मां पंहिंजो नालो खणा हा तूं पंहिंजो नालो खण मां बिजली कोन्हे मुंहिंजा बाबा कुता पालियो कबूतर पालियो महिमान न पालियो महिमाननि खे अंदरि न अचण ॾियो महिमाननि सां चओ त महिमान पंहिंजो रिस्क पाण खणी थो अचे न हा त उहो ॿाहिरि वञी खाए हेॾे काॾे खणी थो वॾो असांखे मशवरा ॾिना असांजो रूह ताज़ो थी वियो हाणे तव्हां हलो वरी अलाह केरु कंदो वरी पोइ ॾिसंदासीं महिमान ॾिसो का बि सिंफ नथी चए त महिमान खे तव्हां पाण चओ त हलो माहौल पैदा कबो आहे त महिमान भॼी वञे उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे डायरेक्ट चवण महिमान जी बेइज़ती हूंदी आहे 5 मिंट रहो सदाईं रहो ठीकु आहे मूंखे बि थोरो रिलैक्स थियणो हुयो हा सदाईं उन खां पोइ वरी असांखे बि मंज़िल इलाही परे आहे वधि में वधि मां 5 या 7 ॾींहं रिलैक्स थींदुसि उन खां पोइ मां निकिरी वेंदुसि 5-7 ॾींहं रिलैक्स थींदा जी मां 5-7 ॾींहं रिलैक्स थी उन खां पोइ वरी पंहिंजी मंज़िल जे तरफ़ अॻिते वधंदुसि हे माइक आहे पोइ इहो त तव्हां हिते रहंदव त पोइ इहो कीअं ईअं त पोइ महिमान गर्मी वॾी साहब ॿुधई हिन में माना ईअं पियो लॻे ॼण माना तरीक़ो आहे चालाकी करे हे कपिड़ा पाए हे रहण जो माना हिकिड़ो बहानो ॻोल्हियो थी त जीअं मां हिन वटि राति रहां ऐं तूं वरी असांखे मैसेज थो करे त इंसान जी ख़िदमत कयो हिक ॿिए जे कमु अचो कहिड़े बि हवाले सां अज़ान में त ॻाल्हाए त महिमान जी इज़त करणी आहे न हे मां वठी आयो आहियां महांगो लुंडे त मिलियो आहे बाबा इहो महिमान बि हलो खणो इहो लुडा बुडा खणो हलो त मां घणो न रहंदुसि मां थोरो आराम कंदो 5-7 ॾींहं बसि 5-7 ॾींहं वॾा आहिनि मां 2 ॾींहं खां पोइ वञा थो शिकारपुर हल हल बाबा खणो उथो त पोइ खाए न पादर चाचा महिमान त चितो थियो चालाकी थो करे असां चढ़ियल था थी हे कपिड़ा पाए हिन चालाकी करे इंसान जी इज़त कयो हिक ॿिए सां भाईचारे सां हलो ख़िदमत कयो हिन में अलाह हथ उथो छो तूं उथो त पादर खाई दे उथो त मां चवां हे पाए विया न बाबा न हे पाए सुमा मां रूप मटाए करे हिते आयो आहियां मां चयो बदरू राति में जेको घुमंदो थो अचे देखो था Please stand up, please. Please, I request for the first time in your request, please. I delete your request. No, size, please. Deleted. My fillet. What fillet? My fillet, so. What fillet you fillet? Fillet is mehman guest fillet. Not guest fillet. No guest. Guest is guest sleep. Baal padar vato se to 5 days only. No. 6 days. 3 days bhi na. 3 days bhi na. Oto, hello. Humble request. Baba, hello. 2 days. Bas, 1 day. Only 1 hour. Hal. Kala murkh छा पींदा हो? मुर्ख मान तमाक. हाँ? तमाक. तमाक. मुर्ख मां इहो चवां मां चवंदुमि त मुर्ख छा आहे? चयो मुर्ख छा मां तव्हां हो. तव्हां मुर्ख छा पींदा हो? मुर्ख छा आहे? मुर्ख तव्हां हो. मां तमाक पींदो